दे ख़बर सूमर तुझे मथां कंहिं शक त नाहे कयो? तो सच चयो मामा, केरु आहे आचर जे अॻियां पोयां? शक केरु कंदो? सूमर जेकॾहिं आचर मुंहिंजो चवण वठी आ त अॼु ज़िंदा हुजे हा। जेकॾहिं मूं चवण न वरितो त पोइ मामा? ओए तूं बि आचर सां गॾु हूंदे। मां सॼी ज़िंदगी तुंहिंजे हुकुमनि ते हलंदुसि मामा, पर तूं पंहिंजो वाइदो निभाइजांइ। वाइदो? कहिड़ो वाइदो? मरियम सां शादी वारो वाइदो मामा। अञा इंतज़ारु करे, जॾहिं माण्हुनि खे इहा पक पइजी वेंदी त आचर मरी वियो आहे, पोइ तुंहिंजी मरियम सां शादी थींदी। माण्हुनि खे इहा ख़बर कीअं पवंदी मामा त आचर मरी वियो आहे, जॾहिं त उनखे मुंहुं पूरियो आहे? इहा कंहिंखे बि ख़बर कान्हे। सुभाणे खां वठी तूं हर माण्हूअ खां आचर जो ॾस पुछंदे ऐं इहो चवंदे त मामा अहमद मोकिलियो आहे। आचर जो दिमाग़ ख़राब थी वियो हुयो, हाणे ख़बर नाहे त हू काॾे हलियो वियो आहे। सोच मामा सुठी आहे। जॾहिं इहा ख़बर आम थी वेंदी त सभु इहो ई चवंदा आचर चरियो थी वियो या बरमो करे हलियो वियो। असां सभिनी खे इहो ॿुधाईंदासीं त आचर मरी वियो ऐं उनजो लाश ॻरियल मिलियो, इन करे उनखे असां दफ़नाए छॾियोसीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।